हिंगोल जा भरसां ॻोठ नसीर मोहम्मद तुनियो में बिजली जो सड़ी वियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु हो त गुज़िरियल महीने खां बिजली जो ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे, जंहिंखे तब्दील करण लाइ केतिराई भेरा साबिक़ो इंजीनियर राणीपुर जे ऑफिस जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर ट्रांसफार्मर तब्दील न पियो कयो वञे। हिंगोल जा मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल जब्बार चांग। जी बिल्कुल ताहिरा अवांखे ॿुधाईंदो हलां त हिंगोर जा भरिसां ॻोठ नसीर मोहम्मद तुनियो में बिजली जो सड़ी वियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ते ॻोठाणनि हिंगोर जा पहुची सेठो राणीपुर जे अमले ख़िलाफ़ अरशद तुनियो, काशिफ तुनियो, गौसफर तुनियो, मुख्तार हुसैन तुनियो जी अॻुवाणी में प्रेस क्लब ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो करे इल्ज़ाम लॻायो त गुज़िरियल 1 महीने खां बिजली जो ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे, जंहिंखे तब्दील करण लाइ केतिरा ई भेरा सेठो इंजीनियर राणीपुर जे ऑफिस जा चकर काटे थकिजी विया आहियूं, पर ट्रांसफर तब्दील नथो कयो वञे। हिननि चयो त बिजली 1 महीने खां बंदि हुजण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। केतिरा ई रोज़ेदार पिणु शहरी तोड़े अफ़्तारी जे वक़्तु सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियनि था। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते बिजली जो सड़ी वियल ट्रांसफार्मर तब्दील करे ॻोठाणनि में जेका पखियल बेचैनी आहे उहा दूर कई वञे। जी ताहिरा। महिरबानी अवां जी अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॾियण लाइ।